वक्त असां नादरन बाईपास एशिया जी सब खां वॾी महेश मंडी में मौजूद आहियूं। हिन वक्त 10,000 जानवर पहुची चुको आहे। अञा जानवरनि अचण जो सिलसिलो जारी आहे। पाण वापारियुनि खां ऐं ख़रीदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। 5 तारीख़ खां असांजी मंडी अप्रैल खां फंक्शनल थी आहे ऐं अञा ताईं हिते 10,000 खां वधीक जेको कुर्बानी जो जानवर आहे हिते मालपीड़ी में बीठल आहे ऐं माशाल्लाह असां जानवरनि खे ऐं व्यापारियुनि खे सभिनि खे हिते सहूलियतूं ॾियूं पिया। हिते व्यापारी खे सहूलियत ई आहे त 24 कलाक पंहिंजो जानवर हू लाइट्स में बीठो आहे, हुनजे पाणी हुनखे फराहम पियो वञे, चारो पंहिंजो उतां घर खां पंहिंजे शहर खां जिते हले थो उतां जेतिरो चाहे पंहिंजो चारो गॾु खणी थो अची सघे। त हिते हू बाक़ी जेको जानवरनि जी सहूलियतूं आहिनि उहो उनखे माशाल्लाह 24 कलाक पाणी जी फराहमी आहे। 8 लीटर उनखे नंढे जानवर खे ऐं 3 लीटर उन वॾे जानवर खे फ्री फराहम कयो पियो वञे एडमिनिस्ट्रेशन तरफ़ां। ख़रीद फरोख्त शुरू थी वई? पहिरें ॾींहं खां सर ख़रीदो फरोख्त जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। हिते माण्हू शहरी अचनि पिया, हिते हिन के पब्लिक पॉइंट्स सैरो तफ़री जो पॉइंट ठाहे छॾियो आहे जिते हू घुमनि फिरनि पिया। त उते ख़रीदो फरोख्त जो सिलसिलो जारी आहे। 15 जानवर वेठा आहिनि जेको असांखे पाणी मिलंदो आहे, 2.5 ड्रम मिलंदा आहिनि। उन खां पोइ उहो जेको ख़तमु थींदो आहे बक़ाया जानवरनि खे जेको असांखे पाणी ॾियणो हूंदो आहे उहो ख़रीदार करे उन्हनि खे ॾींदा आहियूं। 600 रुपया ड्रम ऐं 500 रुपया ड्रम मिलंदो आहे। उन जे बावजूदि बक़ायो ख़र्चु सिधो थी वेंदो आहे। अगले साल खां इन साल में इलाही माल में भी फ़र्क़ु आहे। माल ख़ूबसूरत माल आहे, सुठो माल आहे ऐं ग्राहक में भी फ़र्क़ु आहे। जो ग्राहक सम्झे थो त हर शइ महांगी थी वई आहे, महांगाई जे हिसाब सां ग्राहक सुठो रेट ॾिए पियो ऐं सौदा थियनि पिया। असां जेके ॾिठा आहिनि मंडी में, असांजे भर पासे में असां बि कदु सौदो कयो आहे त सही सौदा थियनि पिया, माल खपे पियो सुठे तरीक़े सां। माल जी एवरेज थोरी घटि आहे, अञा त हिन टाइम ते माल घणो अची वेंदो आहे, अञा ताईं माल न आयो आहे। साल माल की एवरेज बहुत ज़्यादा थी और व्यापारी को काफ़ी नुकसान हुआ था। इस बार यानी कि ये हुआ है कि वो जो नुकसान जिस व्यापारी को हुआ है वो उसने काम छोड़ दिया तकरीबन, यानी कि 40% व्यापारी जो है ना लॉस में गया था, उसने काम भी छोड़ दिया। और यहाँ पे एवरेज जो माल की देख रहे हैं हम, स्टार्टिंग में आ रहा है, इस टाइम बहुत ज़्यादा रश होता था, माल आने का गाड़ियों का रश बहुत ज़्यादा था। अभी यानी कि वो नहीं है। अभी मंडी की जो सूरत हाल और माल की सूरत हाल हम देख रहे हैं, पिछले साल से 40% माल कम आएगा, ठीक है। और इस बार व्यापारी की बहुत अच्छी ये है कि उन्होंने रेट मुनासिब रखे हैं और मकूल यानी कि रेट पे खूबसूरत माल यानी कि दे रहे हैं। तव्हां ख़रीदारनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो चवणो त गुज़िरियल साल जी भेट में हिन साल थोरी महांगाई आहे, पर इंशाल्लाह असां जानवर ख़रीद कंदासीं। कैमरामैन सरताज चांडियो सां गॾु दीदार चंडियो, एसास न्यूज़, कराची।